अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व तूबु अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन। रात जो सुम्हणी जो इस्तग़फ़ार पढ़ंदा करियो, इस्तग़फ़ार पढ़ी सुम्हंदा करियो। हदीस पाक में अचे थो जेको इस्तग़फ़ार पढ़ंदे पढ़ंदे निंड पइजी वञे, जे मरी वञे त शहीदनि में हलियो। इस्तग़फ़ार पढ़ी पोइ इस्तग़फ़ार में अलाह जे नाले वठण में त निंड कंदा कयो आहे। कहिड़ी मुश्किल को कम जो ॾे जो त वक़्तु न आहे, न को खफ़े जो, न को सोच जो, न को अहिड़े कंहिंखे सम्झाइण जो। माण्हू सुम्ही पियो बसि हुन वक़्तु में अल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन तौबा तौबा भला पंहिंजी ॿोली में पढ़ंदो वञे या हुन ॾे वठी वञे बसि कर। अलाह फरमाए थो त इहा शइ खसिजी वेंदी आहे जॾहिं अलाह खे माण्हू रंज कंदो आहे। अमल बि अलाह ताला अकारत करे छॾींदो, ईमान बि उन्हनि जो ज़ायो थी वेंदो जेके अलाह तबारक व तआला सां वफ़ादार थी न हलंदा। अनहसबल्लज़ीन फी क़ुलूबिहिम मरज़, जिन जे दिलनि में इस्लाम जे पासे ॾांहुं दिलि हुननि जी कड़ी आहे, रोग पियल आहे हुननि जे दिलनि में। अल्लाह युख़रिज अल्लाह अज़ग़ानहुम, रोग जो अथनि त अलाह ताला ज़ाहिर न कंदो पोइ उन्हनि जे कए खे जेके अंदरि हुननि जे सीने में दुश्मनियूं आहिनि। अज़ग़ान जो मां ज़िग़न खे ज़िग़न चइबो आहे, हसद खे। अलाह ताला जेको न इस्लाम जे ख़िलाफ़ उन जे दिलनि में नफ़रत पियल आहे न, पोइ अलाह ताला उहा नफ़रत कान कढंदो। तव्हांजी इन नफ़रत ते मरी वेंदा। इस्लाम जी नफ़रत ते जेको माण्हू मरे त बचियुसि छा बाक़ी। अलाह ताला शाल असांखे इस्लाम जो जीअं क़ाइल कयो आहे तीअं मुहिब बि बणाए, त इस्लाम जी मोहबत सां असां रब ताला ॾे। अलाह ताला रबी शइ फरमाए थो त अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि तव्हां वटि आहिनि जेके उथी वेठी में तव्हां सां इस्लामी दावा करे ऐं तव्हांखे ख़ुशि था कनि। असां तव्हांखे जेकर न इहे माण्हू ॾेखारियूं त फलाणा 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 हिन असुली साफ़ चिटो करे थी सघे थो ईअं, पर ईअं नथा कयूं। वरी बि मां सतार आहियां धकु ॾेई छॾी ज़बान में। बाक़ी तूं उन्हनि जे हालात मंझां उन्हनि खे सुञाणंदी, चेहरे ऐं निशानी मंझां उन्हनि जी ओपराईअ मंझां तव्हांखे महसूसु कंदे त इस्लाम खां ओपरा ज़रूरु आहिनि, हिन जे तबियतुनि में सफ़ाई कान्हे। इहा ॻाल्हि महसूसु थी वेंदी आहे माण्हू जी। फला तारिफ़ अन्नहु फी लहनिल क़ौल, ज़रूरु ज़रूरु तूं सुञाणंदे उन्हनि खे ॻाल्हि जे तरीक़े में गुफ़्तार जे अंदाज़ में तूं उन्हनि खे ज़रूरु महसूसु कंदे त हे मुस्लमान न आहिनि या इस्लाम सां जी मोहबत कान्हे। ढंग अहिड़े क़िस्म जो गंदो हूंदो, इख़लास हुननि जी तबियत में न हूंदो। उहे दुनिया जा पुजारी हूंदव, पंहिंजे मक़सद जा माण्हू हूंदा, जॾहिं त दुनिया हेॾे बि मिले थी, जॾहिं सभु ॻाल्हि हेॾे बि थिए थी। भला कहिड़ो मुस्लमान आहे जेको ॾुखियो थियो आहे, कहिड़ो काफ़िर आहे जेको मुस्लमान खां वधीक इज़त वारो सुखियो थियो आहे? कोन। खां दिलि जी कूड़ाई जेका माण्हूअ खे सचो बणाइण नथी छॾे, बाक़ी बुख त कोन आहे। माण्हू इस्लाम जी ख़िदमत बि करे ऐं इज़त बि हासिल करे, इहो चङो। किन माण्हू कुफर जी ख़िदमत करे ऐं उते वरी दौलत हासिल करे, जेका दौलत अचणी वञणी इस्लाम वारी इज़त उहा त का ज़ायो कान थींदी आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे पंहिंजे इस्लामी कमनि जी ख़िदमत में असांखे इस्लाम जी दौलत बि नसीब फरमाए। अल्लाह यालमु अमालकुम, अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खे ॼाणे थो, अल्लाह खां मख़फ़ी न आहे। फलनबलवन्नकुम हत्ता नअलमल मुजाहिदीन मिनकुम अस्साबिरीन अनबलु अखबारकुम। अल्लाह ताला फरमाए थो त असां तव्हांजो इम्तिहान वठंदासीं। तव्हां मुंहिंजा जेके मुजाहिद मर्द आहिनि उन्हनि खे बि असां ॼाणूं था, जेके तकलीफ़ुनि ते सब्र करण वारा आहिनि उन्हनि खे बि असां सुञाणूं था। नबलु अखबारकुम, तव्हांजे गुफ़्तगू ऐं तव्हांजे कलाम खे बि तहक़ीक़ करे वठंदासीं त तव्हां जेके ॻाल्हायो था सो केतिरे क़दुरु इहो सचो आहे। ऐं तव्हांजे दिलि जे सिफ़े ते, दिलि जी तख़्तीअ ते जेको अंदरि लिखियलु आहे, हे जेको ॿाहिरि गुफ़्तगू आहे उन सां बराबरि आहे की न, टके थो की न। अलाह त फरमाए त असांखे इहा ख़बर आहे त तूं जेको ॿाहिरां ॻाल्हाईं थो सो दिलि जे तख़्तीअ जे मुआफ़िक़ न आहे। असांखे इहा ख़बर आहे, तंहिं करे कोशिशि करियो त तव्हांजी ज़ुबान जा अखर दिलि जे अंदरि जेके इरादा ऐं नियतूं अथव उनजे मुआफ़िक़ हुजनि, उनजे ख़िलाफ़ न कयो। ॿ ॻाल्हियूं न करियो, हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि बि ॿाहिरीं ॻाल्हि, ईअं न करियो। إن الذين كفروا وصدوا عن سبيل الله وشاقوا الرسول من بعد ما تبين له الهدى لن يضروا الله شيئا
जिन कुफर कयो, अलाह जे राह खां रोकियऊं, रसूल जे मुखालिफ़ थिया, हिदायत ज़ाहिर थियण खां पोइ अलाह खे केरु नुक़सान कंदो कोई? अलाह ताला खे त नुक़सान करण जो सवाल ई कोन्हे जेको अलाह खे नुक़सान करे। अलाह छा बिगाड़ींदो हुनजो? बाक़ी एतिरो थींदो, अलाह फरमाए थो तव्हांजा अमल जेके हूंदा अकारत थी वेंदा। छो त जंहिं अमल खे पछाड़ी हेठि पाण में जड़ूं रगूं कोन्हनि, हिकिड़ो वणु तव्हां पटे ऐं खणी कतारूं करे हणो, पटे वण कपे कतारूं करे हणो, हिकिड़ो बादशाह थो लॻे, उनजे लाइ रोड खे तव्हां संवारियो था, हेॾो ॿिनि पासनि में वण हणी वञो, बादशाह लंघे वियो त चई वाह वाह, वण बाक़ाइदे सावा सभु, जेको असांजे रस्ते जे लाइ केॾो श्रंगार हुननि करे छॾियो आहे, सालनि जो श्रंगार पियो नज़र ईंदो, पर घणी खां पोइ उहे वण साॻियो सुकी वेंदा, छो त पाण त हेठो कान्हे। अलाह थो फरमाए त तव्हांजा सुहिणा सावा लफ़्ज़, ख़ासा लफ़्ज़, इस्लाम जी इज़त जहिड़ा लफ़्ज़ उहे तव्हांखे आहिनि, पर इन्हनि लफ़्ज़नि जी अंदरि तव्हांजे कल्ब में जड़ कान्हे, तंहिं करे सुकी ख़राब थी वेंदा, खोखला थी पवंदा। ॾेखारे सॼो बि अलाह ताला जे अमलनि खे अकारत कंदो, छो त हुननि खे जड़ आहे ई कान का अक़ीदे जी। या अय्युहल्लज़ीन आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल अला तुब्तिलू अमालकुम। पोइ साईं कीअं कजे? हे अमल जा जेके वण आहिनि असांजा सावा सदाईं सचा सुहिणा हुजनि, ए ईमान वारो, अलाह जी फर्माबरदारी करियो, अलाह जे हुकुम ते हलो, पंहिंजे अमलनि खे अकारत न करियो, अमल तव्हांजा सचा रहंदा, रब ताला जा जेके हुकुम अहकाम आहिनि, महिनत ऐं रियाज़त में, जिहाद ऐं सदके में, सचाई ऐं अमानत में, नफ़्स जे ख़्वाहिशनि जे शौक़ खे ठोकर ॾेई अलाह तबारक व तआला जे हुकुमनि खे पूरो करियो। रब थो फरमाए त पोइ तव्हांजो नफ़्स अहिड़ो थो इहो नरम जो वरी रब जे पासे ॾे शौक़ु ॾियारींदोसि त उन में तव्हां सां साथ ॾींदो, ख़ुशि हूंदो। निमाज़ में बि माण्हू जो नफ़्स ख़ुशि हूंदो आहे, कंहिं माण्हू जे सदके ख़ैरात ॾियण में बि नफ़्स ख़ुशि हूंदो आहे, जहिड़ी तरह इसराफ़ में अजाए ख़र्च में ख़ुशि हूंदो आहे। हिन शैतान याइदुकुमुल फ़क़्र, शैतान अची सुञाई जा भव ॾियारींदो, या अमरुकुम बिल फ़ाहिशा, बुछड़ाई जो हुकुम ॾींदो त बाबा तव्हां बुरा कम कयो, ऐं हुनखे सुञाई जो भव ॾियारींदो आहे त बाबा हे ख़र्च कंदो त सुञ थींदो। पर वरी साॻे वक़्त में शैतान खे असुल हीअ ॻाल्हि न वणंदी आहे त मुस्लमान आसूदो हुजे, सुञो मुस्लमान हूंदो त हसरतुनि में मरंदो, आसूदनि अमीरनि जे दिलनि में जे लाइ दिलि में उन्हनि जे दुश्मनी हिनखे हूंदी, बदनियती रखंदो, नियत बि ख़राबु थींदसि, सुञे जे करे माण्हू जा अजाया ख़्याल हूंदा, ताक़त हूंदसि त उन्हनि सां गद्दारी कंदो। अलाह ताला थो फरमाए इहे सभु हरकतूं थींदियूं। तंहिं करे शैतान तव्हांखे सुञे करण जी बि कोशिशि कंदो आहे, हिकिड़े पासे में तव्हांजा ख़र्च बचाईंदो त बाबा हेॾे कमु न कर, नेकी में न ख़र्च कर, अजाया ख़ाब आहे। ॿिए पासे वरी तोखे सुञे करण जे लाइ पुछड़नि कमनि में पैसा ख़र्च कराए छॾींदो, मेलनि में, मलाकड़नि में, सिनेमाउनि में, रागनि में, टीवियुनि में, हे हो करे कीअं तुंहिंजे हलाल जी कमाई खे हराम कराइण जी कोशिशि कंदो। जेको रिस्क तो वटि 100 रुपयनि जो सुबुह खां वठी शाम ताईं अचे हा, 200 शाम ताईं अचनि हा न, शैतान ॾिसे थो त इहो अचेसि थो, हिनखे कोशिशि कंदो त हिनखे पलीत करे छॾे। शैतान माण्हू खे ख़राबु करण जे लाइ ईअं कंदो आहे, नाजाइज़ कमाई हुनजे विच में विझराए बुछड़ो कमु कराए खणी छॾींदुसि। अलाह फरमाए थो त तव्हां अलाह जी फर्माबरदारी करियो, रसूल जो चयो मञो, अमलनि पंहिंजनि खे ख़राबु न करियो, रिस्क पंहिंजो ज़ाया न करियो। इन्नल्लज़ीन कफ़रू वसद्दू अन सबीलिल्लाह सुम्म मातू वहुम कुफ़ार फलन यग़फिरल्लाहु लहुम। जिन माण्हुनि कुफ़र कयो, अलाह जे राह खां माण्हुनि खे रोकियऊं, मरी विया कुफ़र जे हालत में, अलाह कोन बख़्शींदो। काफ़िर खे छाजे लाइ बख़्शे? काफ़िर कुफ़र वारो अचो आहे, इन अशरक लजअबतु अमलुक, जेकॾहिं तूं कुफ़र कंदे त अमल अकारत थी वेंदा, शिरक कंदे अमल अकारत थी वेंदा। अला तहिनू वतदू इला ज़ल्म अंतुमुल आलऊन। पोइ तव्हां सुस्त न थींदो, मथां कुफ़र जी इहा रफ़्तार ॾिसी उनजे मुक़ाबले में हिमत हारियो, जंग जे सख़्तनि खे ॾिसी मथां तव्हां काफ़िरनि जे गंदनि शर्तनि खे, कुफ़र जे ॻाल्हियुनि खे क़बूल करियो त हाणे जंग खां पाण खे बचायूं, पोइ दुश्मन तव्हांजो शींहुं थी वेंदो। हीअं करण सां कमज़ोर थियो।
पर तव्हां पंहिंजी शिदत ऐं सख़्तीअ ते रहो ऐं पंहिंजे ज़ोर खे ढरो न करियो त पोइ अलाह ताला इस्लाम जे जमात खे ग़ालिब बणाईंदो ऐं अलाह ताला इस्लाम जी शान खे बुलंद कंदो। पोइ जॾहिं तव्हां पंहिंजे कुवत में आहियो ऐं पंहिंजे ज़ोर में आहियो त पोइ तव्हां सुस्ती छाजी था कयो। पोइ ज़रूरत कान्हे जो काफ़रनि खे पंहिंजी सुलह ॾेई छॾियो। अलाह तहिनू सुस्त न थियो सलब मतिलबु चयो काफ़रनि खे त अचो त सुलह करियो अंतुमुल आलम और तव्हां बुलंद बि आहियो। तव्हांखे अलाह ताला कुवत बि ॾिनी आहे, अज़मत बि ॾिनी आहे, इस्लाम सां मुहबत बि ॾिनी आहे, तव्हांखे इस्लाम जो क़दुरु आहे, रसूल सां मुहबत आहे। पोइ तव्हां काफ़रनि सां सुलह कंदव ऐं उन ॾाढो पंहिंजा तव्हां हथियार फिटी कंदव। अलाह फरमाए थो त ईअं न कयो। 90,000 मुस्लमाननि जी फ़ौज अंग्रेज़नि हिन हिंदुस्तान जे मुक़ाबले में उते हथियार उछली बीह रही। अलाह फरमाए थो तव्हां मुस्लमान आहियो। 90,000 फ़ौज बि हथियार उछली हिन वक़्त ताईं जॾहिं खां वठी आलम इस्लाम शुरू थियो 90,000 फ़ौज हिकदमि हथियार फिटी करे इस्लाम जे तारीख़ में अहिड़ो कारो वर्क असुल कोन्हे। हेॾो ज़ालमन ज़ुल्म करे फिटी कयो ऐं सॼी कादियानी पॉलिसी हुन जेको न्याज़ी हो सो कादियानी अब्दुल्ला न्याज़ी उन पंहिंजा हथियार खणी विसरिया। माण्हुनि खे छा ख़बर फ़ौज वीचारी त वॾे जी ताबेदार हूंदी आहे हिकदमि खणी विछले फिटी कयूं कादियानी ईअं मुल्क खे ॿ टुकड़ा करे फिटी कयो। असां इहो नज़री इहो त मुस्लमाननि जे मुल्क खे ॿ टुकड़ा कंदासीं उहे हिंदुस्तान जे पासे बि करे छॾियो। हाणे बि हिन वक़्तु इहो ज़ोर आहे त हिन बाक़ी मुल्क खे बि हिंदुस्तान जे ताक़त हेठि आणाए छॾियऊं। हिन वक़्त में अमेरिका जो वॾो ज़ोर इहो आहे त तव्हां एटम न ठाहियो। हिंदुस्तान खे हुकुम आहे त तूं पंहिंजा एटम ठाहे ऐं हुनखे यकीन आहे अमेरिका खे त इहो हिंदुस्तान अमेरिका खे त कोन हणंदो एटम हणंदो मुस्लमाननि जे पाकिस्तान खे ऐं वरी पाकिस्तान खे हुकुम आहे त एटम न ठाहियो त न त मां तव्हांखे मदद न कंदुसि दौलत न ॾींदुसि फलाणो न कंदुसि। हाणे ॿीहर न वई त हुनखे हवाई जहाज़ कोन ॾिनऊं न चयूं त तूं एटम जे बंदि करण जो असांखे यकीन ॾियार त पोइ तोखे असां हवाई जहाज़ बि ॾियूं तोखे हीअं बि करियो हीअं बि करियो हीअं बि करियो हीअ मदद बि करियो। पर तव्हां जॾहिं यकीन नथा ॾियारियो एटम तव्हांजा माण्हू ठाहिनि था तंहिं करे असां तोखे नथा इमदाद करियूं ईअं ख़ाली हथी मोटी आई। पोइ वरी उते ऐलान करे आई त चङो जेके बुनियाद परस्त मुस्लमान आहिनि इन मुस्लमाननि जे बेखकनीअ पाड़ पटण जे लाइ अमेरिका मूंसां मदद करे त पोइ मुस्लमाननि जी मां पाड़ पटिया अख़बार में लिखियो पियो अथव। हा तोखनि थियो अख़बार में इहा ॻाल्हि आहे। वल्लाहु माअकुम अला यतरकुम आमालकुम अलाह ताला तव्हां सां गॾु आहे तव्हांजे अमलनि खे नुक़सान न कंदो पर मुड़सी कजो न भाड़िया थिया हिकिड़ो आहे हमरा जो नालो आहे हिकिड़ो ख़ासि हुन 22 माण्हू ठाहिया आहिनि अहिड़ा चूंडे अहिड़ा हिकिड़ा छोकिरा तयारु कया अथई पंहिंजी हम उमिरि थोरो घणो घटि वधि नमूनो थोरो ॾाहिरी बि सभिनी खे आहे शकिल नमूनो उथण वेहण ऐं हिकिड़ो हिन वक़्त में अहिड़ो हुनुर थी चुको आहे जो हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हू जी शकिल ठाहे सघे थो। इहो फन आहे हिकिड़ो सो अहिड़े क़िस्म जो हुननि खे हिकिड़ो फन आहे उथ वेठी अहिड़ी आहे जो उहे 22 माण्हू आहिनि याकूब जे नाले सां वेंदो हलियो थो चवंदा त इहो थो वञे जेको मारेसि थो जेको कम वारो असली एटम ठाहींदड़ वॾे में वॾो इंजीनियर आहे न उहो त ॾिसण में कोन थो अचे आहे उहो बि साॻी शकिल में उहो हुते थो घुमंदो उहो बि हे 22 माण्हू जो था हक़ ॾिसी चवंदो त फलाणो थो वञे पियो जेको दुश्मन मारे थो त न हूंदो ॿियो हूंदो। इन तरह पियो थो एटम अंदरि ठहे तंहिं एटम ठही बि वियो आहे असांजे मुल्क में ऐं हुनजो सामान एतिरो आहे जो थोरे हिकिड़े तमामु थोरे 2 मिंटनि में एटम ठही सघे थो सॼो सामान आहे रुॻो गॾु करे खणी। पर अमेरिका त ॾिसे थी न अमेरिका जा ॾाढो इहे ॻाल्हियूं आहिनि इहे जेके सितारा पिया था मथां घुमनि न इहे फोटो था कढनि ज़मीन जा हुन ज़मीननि में अंदरि इहे फोटो निकितल आहिनि सामान आहिनि हर तरह जा हिन दिफ़ा जी कोशिशि त वञी कई आहे मुस्लमान वीचारा जेके सचा मुख़लिस आहिनि से त कमु कनि था पर इहा कादियानी जी जेका पोयूं इहा लीझ लॻल आहे मुस्लमाननि खे इहा तंहिंखां सवाइ ऐं ॿियो अमेरिका सां अहदनामा इहे तंहिंखां सवाइ काफ़िर हाणे सॼे मुल्क में ख़ुशूसी तरह अमेरिका मुस्लमाननि जे कढा छो त रूस जेको हिन जो मददगार हो सो त ख़तमु थी वियो। हाणे हिननि बि वधीक बदमाशी शुरू कई आहे त जीअं बाक़ी मुस्लमाननि खे ख़तमु करे कुफर अलाह ताला थो फरमाए अहिड़ो हिकिड़ो दौरु अचण वारो आहे जीअं मुस्लमान
पछाड़ी सफ़ा यहूदियुनि सां मुक़ाबिलो कंदा ऐं पोइ अहिड़ी हालत थींदी यहूदियुनि जी जो चवंदो या मुस्लिम हाज़ा यहूदियुनि बराई उक़्तुलु अचे हिन खे क़तल कर, हे मुंहिंजे पोयों थी, पथर जे पोयों बीठो हूंदो लिको उते उहो रड़कंदो, वण जे पोयों हूंदो उते रड़कंदो, चवंदो त यहूदी मुंहिंजे हेठो मुंहिंजे पासे खां लिको बीठो। ईअं यहूदियुनि खे अलाह ताला क़तल कराईंदो ऐं सूअरनि खे बि अलाह ताला ख़तमु कराईंदो। सूअर ऐं यहूदी गॾु ख़तमु थींदा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल हयातुद दुनिया लइबुन व लहव, दुनिया जे हयात रांदि आहे। इन तुमिनू व तत्तक़ू युतिकुम उजूरकुम व ला यसअलकुम अमवालकुम, जेकॾहिं ईमान आणींदव ऐं तक़वा कंदव, परहेज़ कंदव, अलाह तव्हांखे तव्हांजा अजुर ॾींदो। माल तव्हांखां ख़ुदा थोरा थो घुरे, हे पैसा वञी पंहिंजे ॻंढे में विझो, अलाह ताला मालिक जी ज़रूरत पई अथनि, मूंखे तव्हांजी पैसनि जी माल जी मिल्कियत जी ज़रूरत कान्हे, मां तव्हां सफ़ो कयो या हिन में दिलि खे तव्हां मायूस करियो त भला हे पैसा कीअं ॾींदासीं असां इस्लाम जी ख़िदमत में, का ॻाल्हि कान्हे। दौलत मिल्कियत मुंहिंजी आहे, माना पैसे जे लालच में हर उहो चिता थियो अलाह थो फरमाए। अलाह फरमाए थो त आहे भाड़ी पोइ जे ख़ुदा न तव्हांखे मिल्कियत सारी घुरे त पोइ तव्हांखे बुखुल ऐं तव्हांजे सीने जा राज़ ऐं तव्हांजे अंदर जा भेद जेके आहिनि कढे ॿाहिरि, अलाह ताला ईअं नथो करणु। पोइ सचा कूड़ा ज़ाहिर त थी पवंदा, पर अलाह फरमाए थो त कूड़ा मथां सुभाणे सचा बणिजी पवनि, मथां कूड़ा कुझु खणी सचनि सां मदद कनि, तंहिं करे तव्हांजा पिता असां पधरा करण जे पोयां बि कोन आहियूं। जो चवंदो सभु समूरे मिल्कियत मां खे ॾियो त पोइ तव्हां मुंहिंजा पोइ हिते केतिरा भड़की बीहनि, ईअं बि न कंदासीं। हे तव्हां उहे माण्हू आहियो जिन खे अलाह ताला सॾे थो, अचो अलाह जे राह में ख़र्च करियो, पोइ तव्हांखे असां सॾियूं था ख़ुदा जे राह में ॾियो। पोइ तव्हां केतिरा बुखुल कंदा आहिनि, पोइ जेको बुखुल करे हिन मां पंहिंजे नफ़्स खां बि बुखुल करे, छो त असां हुनखे चऊं था बाबा इहे पैसा गॾु करे मां वटि मां लिकाए रखा आहिनि, पीउ जो कंहिंखां पैसा वठी लिकाए चएसि मां रखां थो तुंहिंजा, माउ जो तोखे चए त बाबा इहे पैसा मूंखे ॾे, ऐं पुटु उहो चए त मां न ॾींदुसि, त पोइ इहो बेवकूफ़ आहे न। अलाह ताला जो कंहिं बहाने खां चए त इहे पैसा मूंखे ॾे त मां तुंहिंजे लाइ लिकाए रखां, जन्नत में तुंहिंजा सामान खज़ाना ठाहियां। अलाह थो फरमाए ईअं माण्हू मूंखां था बुखुल कनि, ॾिनल बि मुंहिंजे बुखुल बि मूंखां। अहिड़ी बेशुनासी ॿियनि ई इहो नक्शो इंसान खे जेकॾहिं ॾिसणो आहे त पंहिंजे औलाद में ॾिसे, काफ़िर जो नक्शो ऐं बखील जो नक्शो जेको अलाह सां आहे सो औलाद जो नक्शो ऐं पीउ जो नक्शो ऐं माउ जो नक्शो, इहो ॿियनि ई कॾहिं बसाव कात ईअं थी पवंदो आहे जो औलाद बि बुखुल कंदी आहे। हालांकि गॾिबो त हुनजे लाइ आहे। हिकिड़े दोस्त मूंखे चयो त मुंहिंजो पीउ मूंखां हमेशह रंजा, मां चयोमांसि ॻाल्हि ॿुधाए सची, वेठा हुजो पाण छा थी छाजे तोख रंजा, बसि पैसनि में, पोइ एतिरो थिए थो त पैसा सभु मूंखे ॾे, पोइ मूंखे त कमु था अचनि, मां चयोसि त हेतिरा मूंखे कमु था अचनि बाक़ी तोखे ॾियां, जे न ॾे त समूरा खणे त मां चयो पीउ जे रज़ा तोखे समूरनि पैसनि ते मिले त ॿुधाए महांगी की न सस्ती आहे, त सस्ती अमल कीअं पिण जेको मर्द ते राज़ी रहिजीसि, पैसा उहे पिया पुराणो काॾे कंदो छिछड़ो पैसा काॾे कंदो, बसि पोइ चवंदो आहे त भाई बेशक तव्हां मूंखे ॾाढी सुठी सलाह ॾिनी, अबो राज़ी थी वियो। कहिड़ा आई सघंदो जेके दाल नथी हज़म थी गोश्त खाईंदो, कीमा कबाब खाईंदो, हा जंहिंखे पंहिंजे उथण जी ताक़त न आहे सो वरी ऐसे कंदो ॿिया, बेवकूफ़ आहिनि, नथा सम्झनि हिन ॻाल्हि खे। अलाह गनी आहे, तव्हां फ़क़ीर आहियो। यादि रखो जेकॾहिं तव्हां मुंहुं मोड़ींदा आहियो, अलाह ॿी क़ौम तव्हांजी जाइ ते आणींदो, पोइ उहे कमु कंदा, सुम्हल यकून अमसालकुम, उहे तव्हां जहिड़ा भाड़ी न थींदा। अलाह ताला जवान पैदा कंदो जेके उथी ॿिया कमु कंदा। हा यादि रखो, तव्हां अदब करे अख़लाक सां हलो। हदीस शरीफ़ में अचे थो सहाबा किराम अर्ज़ कयो, साईं जेकॾहिं असां सही कमु न कंदासीं त ॿी क़ौम पैदा थींदी, न बि सघंदा। हा
तव्हां न कंदव कमु त ॿी क़ौम पैदा थींदी। चईसि ॿी क़ौम जेकर पोइ असांजे जाइ ते जाइ जेकर असां बेकार थियूं त ॿी क़ौम कहिड़ी ईंदी जेका पोइ असांजे जाइ ते कमु कंदी त नबी अकरम सल्लल्लाहु हज़रत सलमान फारसी जे पुठिए ते हथु हणी फरमायो त पोइ हिन जी क़ौम हूंदी जेका हिते उहा कमु कंदी। कीअं थियो वाकई पर अलाह ताला हुननि खे हिमत ॾिनी। सैयदना उमर फारूक रज़ी अलाह ताला ईरान फतह कयो, उहो फारस सॼो फतह में थी वियो। अलाह ताला मुस्लमाननि खे कब्ज़ो ॾिनो, कुवत ॾिनी। ईअं न थियो जो अरब पोइ हिते हटिजी वञनि, इहो ई ख़ुदि ईरान जो मुल्क फतह कयो, ईअं थी पियो। पोइ अॻिते हली ईरान वारनि दुश्मनी रखी सैयदना उमर फारूक सां ख़ासि। हुननि में अहिड़ा माण्हू पैदा थिया, यहूदी क़िस्म जा माण्हू अॼनि ईराननि में तहरीक हलाए मुस्लमाननि जो नज़रियो आहिस्ते आहिस्ते फेरायूं, हुब सादात जे रंग में त बाबा अहल बैत सां मोहबत रखो। ईअं कंदे 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 सैयदना उमर फारूक जे बरख़िलाफ़ इहा तहरीक हलाई वई ऐं अॼु ताईं उन्हनि में इहा तहरीक हली थी अचे पई जो सॼो मुल्क पोइ इहो ख़राबु थी वियो। अलाह फरमाए थो ॿी क़ौम आणींदासीं, उहे तव्हां वांगुरु कमज़ोर न थींदा पर दीन ऐं इस्लाम जी ख़िदमत कंदा। दुआ आहे त अलाह तबारक व तआला असांखे तव्हांखे सही माना में इस्लाम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।